पिरालो शहर लाइ ख़ुशख़बरी। पिरालो शहर लाइ ख़ुशख़बरी अवां जे पंहिंजे शहर पिरालो में ताज पेट्रोल पंप सर्विस जे शुरू थी वई आहे। मयार में पेट्रोल बहितरीन सर्विस ऐं एतमाद जो नालो ॿियो ताज पेट्रोल सर्विस हाणे पिराले ऐं आसपास वारे इलाइक़नि जे शहरनि खे सुठी ऐं मयारी फुल सर्विस पंहिंजे ई शहर में आसानीअ सां दस्तियाब हूंदी। शहरनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो वियो आहे त ताज पेट्रोल सर्विस जो क़याम सां इलाइक़े वासियुनि खे वॾो सहूलियत मिली आहे ऐं मापो पूरो मिलियो आहे। अवां जे पंहिंजे शहर पिरालो में ताज पेट्रोल सर्विस नालो ई काफ़ी आहे। ताज सर्विस पिरालो शहर ऐं आसपास वारे इलाइक़नि लाइ सुठी मयारी ऐं सुठी माप ॾींदड़ ऐं पूरी माप ॾींदड़ वाहिद कंपनी ताज पेट्रोल सर्विस थाणे जे भरिसां शुरू कई वई आहे। हाणे अव्हां खे सुठी मयार जी क्वालिटी मापो पूरो ऐं ताज जो नालो ई काफ़ी आहे। एड्रेस पिरालो थाणे जे भरिसां ताज पेट्रोल सर्विस